अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ठीकु हूंदा, पंहिंजी फैमिली सां गॾु ख़ुशि ऐं आबाद हूंदा। दोस्तो, मां ईरान आयल आहियां, असुल पाकिस्तानी आहियां ऐं सिंध जो आहियां। हिते पढ़ण जे लाइ आयो आहियां ईरान में, ऐं अॼु खां मूं इरादो कयो आहे त पढ़ण सां गॾोगॾु व्लॉगिंग बि कयां, ऐं उम्मीद त तव्हां मुंहिंजे इन इरादे में मुंहिंजो साथ ॾींदव, मुंहिंजी सपोर्ट कंदव पंहिंजे भाउ जी। छो जो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन दौर में पढ़ण सां गॾोगॾु अहिड़ो कमु बि करणु खपे जंहिंमें कुझु न कुझु इनकम अचे। त इन इरादे सां ई व्लॉगिंग शुरू थो कयां। इंशाल्लाह त तव्हां मुंहिंजो भरपूर साथ ॾींदा। इंशाल्लाह मां इन चैनल ते जंहिंजो नालो इंशाल्लाह रखंदुसि सिंधी ईरान में, इन चैनल ते ईरानी माहौल तव्हांखे ॾेखारींदुमि, ईरानी क़ाइदा क़ानून तव्हांखे ॾेखारींदुमि, ईरान जी साफ़ सफ़ाई, यानी जेको बि ईरान में माहौल हले थो उहो सभु तव्हांखे इंशाल्लाह ॾेखारींदुमि। इंशाल्लाह तव्हां इन मुंहिंजी व्लॉगिंग मां लुत्फ़ अंदोज़ थींदा। अॼु मां मुख़्तसरन व्लॉग ठाहींदुमि, छो जो पहिरियों व्लॉग आहे। इन में मां तव्हांखे बसि यूनिवर्सिटी ॾेखारींदुमि। हे मुंहिंजी यूनिवर्सिटी आहे, हिते मां पढ़ंदो आहियां ऐं हिते पढ़ंदो बि आहियां, गॾोगॾु ही हॉस्टल बि आहे मुंहिंजी। हे 2 मंज़िल ते 304 नंबर कमरो आहे मुंहिंजो, ऐं तमामु बहितरीनु हितां जूं सहूलतूं आहिनि। ही ॾिसो था न, ही लिफ्ट आहे, फ़ारसी में हिनखे आसान सुर चवंदा आहिनि। हीअ जेका साम्हूं तव्हां ॾिसो था, इहा लिफ्ट आहे, हीअ यूनिवर्सिटी आहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन यूनिवर्सिटी में सिर्फ़ु पाकिस्तान जा न बल्कि पूरे वर्ल्ड यानी दुनिया खां हिते स्टूडेंट्स पढ़णु अचनि था। तंहिंमें चाइना हुआ, बांग्लादेश आहे, इंडिया हुआ, साउथ अफ्रीका हुआ, ऐं ईअं ॿिया बि मुल्क आहिनि, जर्मनी आहे, अहिड़ा ॿिया मुल्क आहिनि। हिते बहितरीनु माहौल आहे, बहितरीनु तरीक़े सां हिते पढ़ायो थो वञे। ही यूनिवर्सिटी जी छित आहे। हिते जेके बि स्टूडेंट्स रहनि था, कपिड़ा वपड़ा धोईंदा आहियूं त हिते असां टंगे छॾींदा आहियूं सुकण जे लाइ। बहितरीनु माहौल आहे। जेकॾहिं तव्हां मां बि केरु चाहे थो त हिते अचे त मां हुनजी हेल्प करे सघां थो। हींअर अचो त मां तव्हांखे ॾेखारियां त असां कीअं हेठां खां मथे हिन यूनिवर्सिटी में लिफ्ट जे ज़रिए ईंदा आहियूं, ऐं लिफ्ट जे ज़रिए मथे ईंदा आहियूं, ऐं लिफ्ट जे ज़रिए हेठि वेंदा आहियूं। यानी हिते हिननि ईरानियुनि पूरी कोशिशि कई आहे त हिते जेको बि स्टूडेंट्स पढ़णु अचे थो हुन जे लाइ वधि खां वधि सहूलतूं हुजनि। हीअ सभु क्लासूं आहिनि, हिते स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे रोशन करण जे लाइ ईंदा आहिनि। हीअ लिफ्ट आहे, असां हींअर लिफ्ट खे मथे घुरायूं था। हेठि वियल आहे, हींअर लिफ्ट हेठि वियल आहे, असां हिनखे मथे घुरायूं था, ऐं जेसि ताईं लिफ्ट मथे अचे तेसि ताईं तव्हांखे ॿिया मंज़र थो ॾेखारियां। ही सभु क्लासूं आहिनि, हिते स्टूडेंट्स पढ़ंदा आहिनि, ऐं साम्हूं फिल्टर आहे पाणी जो, जंहिंखे पाणी खपंदो आहे उनखे उहो हिते ईंदो आहे। जी त दोस्तो, लिफ्ट असांजी अची वई आहे, असां लिफ्ट में हलूं था। ये लिफ्ट जो अंदरूनी मंज़र आहे। लिफ्ट असांजी बंदि थी वई आहे, हाणे हेठि वञे पई। इंशाल्लाह पूरी कोशिशि हूंदी त मां तव्हांखे एंटरटेनमेंट ॾियां ऐं तव्हांखे ईरानी माहौल खां बाकायदा वाकफियत जहाँ। अभी हम बैठे हैं क्लास में और मेरे साथ शीरबाज बैठा हुआ है।
ابھی کلاس کی بریک ہوئی ہے، ہم کلاس میں موجود ہیں اور باقی دوستان جو ہے باہر گئے ہوئے ہیں. میں شیرباز اور وہاں پہ سجاد بیٹھا ہوا ہے. ابھی جو ہے کلاس ختم ہوئی ہے اور ابھی جب کلاس سے نکلے ہیں تو بارش پڑ رہی ہے. ابھی ہوا بھی ٹھنڈی ہو گئی ہے. ابھی جو ہے بارش ہونے لگی ہے اور ٹھنڈ بھی بڑھنے لگی ہے کیونکہ یہاں پہ جو ہے ایران میں ٹھنڈ زیادہ پڑتی ہے بنسبت پاکستان کے. شیرباز کیا کہتے ہو، بارش کا مزہ لے رہے ہو؟ ہاں لے رہا ہوں، لیکن استاد کہہ رہا ہے یہ بارش نہیں ہے. پھر کیا ہے؟ میں نے پوچھا تھا کیا ہے یہ؟ تھائجر میں نہیں پہچانتا. اچھا کہہ رہا بارش اور برف کی جو تھوڑی مساوی ہوتی ہے وہ یہ والی ہے. اچھا ہاں استاد کہہ رہا ہے مطلب یہ بارش یہاں کچھ بھی نہیں ہے. ہاں ایسے ہی سمجھو. جی جی. چلو آپ چلتے ہیں، کلاس تو ختم ہو گئی. بہت تھک گئے، ابھی جا رہے ہیں ہم لوگ. ہاں ابھی تھک چکے ہیں. ابھی کچھ دیر بعد یعنی 5 منٹ بعد نماز ہوگی، اس کے بعد کھانا ہوگا، پھر ملیں گے انشاءاللہ آپ سے. اچھی ایک ویڈیو کے ساتھ پھر ملیں گے انشاءاللہ.